सिंधवासी ॼाणनि था त हिते बेनज़ीर इनकम सपोर्ट कंडियारो जो जेको इंचार्ज आहे कामरान चंदड़ वो एक बदतमीज़ बि आहे, राशि बि आहे, भरनि था। इन जे करे अपील कयां थो आला अख्तियारनि के, सुप्रीम कोर्ट के, हाई कोर्ट के तो खुदारा हिन हिकड़ी नज़र हिन बेनज़ीर इनकम सपोर्ट कंडियारो जी ऑफिस ते विझो। हिते जेको रुश्वत जो गढ़ बणिजी वियो आहे, रुश्वत जो गढ़ आहे। हिते न को पानी आहे, न कि पानी जो इंतजाम आहे, न कि हिते छांव जो इंतजाम आहे। हिते सॼो अमलो जेको आहे, हिते माण्हू सभई उञ में मरनि था। हिते 50 सेंटीग्रेड जी तपश आहे, उन में सुबुह जो 6 खां वठी शाम 6 बजे ताईं माण्हू बेवसी लाचार बणियल आहिनि। जेके 5000 ॾियनि था उहे परे गेट चोर गेट सजे थो ओॾां टपी था वञनि, पर हेॾो जेको हे भाॻियो गेट आहे उहो हमेशह बंदि आहे। जेको हिते आयल औरतनि सां बदसलूकी करे थो ऐं उन्हनि खे डिमांडूं करे थो। असीं इनकम सपोर्ट जे चेयरमैन के अपील कयूं था त हिन राशि अमले के हटायो वञे। बेनज़ीर इनकम सपोर्ट कंडियारो जो जेको बि अमलो आहे, वहीद चंदड़ आहे, इते हिकिड़ो मशवरी बि ॿुधाए पियो वञे, उनखे बि हटायो वञे। छो त हिते असांजे मथां हिकु वॾो अज़ाब थी चुका आहिनि ऐं असांजे माउरनि भेनरुनि जी हिते तज़लील कई पई वञे। अॼु एहतजाज क़ाइमु कयो आहे, जंहिंजो इहो ई ख़ासि मक़सदु आहे त हिते जेको करप्ट कामरान चंदड़ आहे उहो हिकु करप्ट ऐं राशि माण्हू बणिजी चुको आहे। असीं आला अख्तियारनि खां इहा घुर था कयूं त हिन ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई करे वञे ऐं हिते जेको एजेंट सिस्टम आहे, असांजूं अमड़ियूं, असांजूं भेनरूं सुबुह जो 6 बजे अचनि थियूं, वरी शाम जो 5 बजे 4 बजे मोटी थी वञनि, पर हिते उन्हनि माण्हुनि जा कम था कया वञनि जेको हुननि जे एजेंटनि खां 2000 5000 रुपया ॾिए थो। हिते कामरान चंदड़ रुश्वत जा देरा लगाए वेठो आहे ऐं हिन बेनज़ीर ऑफिस के हिकु जिते असांजूं माइरूं, असांजूं भेनरूं अचनि थियूं, हिन उनखे यर्गमाल करे छॾियो आहे। जिते असांजूं भेनरूं शाम जो ऑफिस टाइम खां पोइ ही जेको माण्हू आहे उते असांजूं नियाणियुनि खे घुराए थो, असांजी सिंध वासियुनि जी भेनरुनि खे घुराए ऐं उन्हनि खे इहो थो चवे त तव्हां शाम जे टाइम ते अचो। उन्हनि खे यर्गमाल थो करे। उन जे लाइ असां SSP नौशहर फिरोज़ मीर रोहल खोसो साहब खां इहा अपील था कयूं। DC नौशहर फिरोज़ मोहम्मद अरसलान सलीम साहब खां बि इहा अपील था कयूं। AC कंडियारो खां बि इहा अपील था कयूं। SHO कंडियारो, DSP कंडियारो ऐं जेको बि आला इख्तियारनि खां अमलदार आहिनि, सभिनि खां असांजो इहो मुतालबो आहे त हिन ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। ऐं ॿिया असांजा इहे मुतालबा आहिनि त हीअ जेकी गेट आहे हीअ हर वक़्तु बंदि आहे। हे असांजूं सभई अमड़ियूं माइरियूं भेनरूं बीठियूं आहिनि जिन खे हीअ नथा छॾनि। अॼु खां पोइ जेसि ताईं हीअ गेट मुसलसिल न खुलियल रहंदी, असांजो धरणा, असांजा इहे धरणा, असांजूं इहे प्रेस कॉन्फ्रेंसियूं, इहे असांजा एहतजाज जारी ऐं सारी रहंदा। इन जे लाइ असीं इहो कामरान चंदड़ खे ॿुधाए था छॾियूं त तूं 100 ॾींहं चोर जा हूंदा आहिनि त हिकिड़ो ॾींहुं भाग्य जो बि ईंदो आहे। तूं घणियूं मन मस्तियूं कयूं